अवां खे अपडेट कंदा हलूं। डिजिटल सिंध इंस्टीट्यूट हैदराबाद में कल PITP फेज़ 2 वीकेंड बैच जी रजिस्ट्रेशन जो अमल कामयाबीअ सां मुकमल कयो वियो। उन मौक़े ते नौजवाननि वॾी दिलचस्पी सां शिरकत कई ऐं इदारे जे मुनज़्ज़म इंतज़ामनि खे साराहियो। रजिस्ट्रेशन जे अमल खे बहितर नमूने सां हलाइण लाइ वॉलंटियर टीम सरगर्म नज़र आई, जंहिंमें मोहम्मद यूसुफ राजर, रिब्का मंसूर, युसरा, नूरुल हुदा, अहमद अली, शहज़ाद गुल ऐं मखतूम निज़ामुद्दीन शामिल हुआ। वॉलंटियर्स शागिर्दनि जी रहनुमाई कंदे रजिस्ट्रेशन जे अमल खे तेज़ी ऐं सहूलत सां मुकमल करायो। तक़रीब दौरान डिजिटल सिंध इंस्टीट्यूट हैदराबाद जो मेज़बान शफ़ीक हुनर मौजूदु हो, जॾहिं त इदारे जे एडमिनिस्ट्रेटर मैडम शफ़क़ रजिस्ट्रेशन जे समूरे अमल जी निगरानी कई। डिजिटल सिंध इंस्टीट्यूट जे PITP प्रोग्राम जो मक़सदु नौजवाननि खे जदीद टेक्नोलॉजी ऐं डिजिटल महारतुनि सां लेस करणु आहे त जीअं हू मुस्तक़बिल में रोज़गार जे बहितर मौक़नि ॾांहुं वधी सघनि।